ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त शहबाज शरीफ़ पाण फार्म 47 जो वज़ीर आज़म आहे, उन सां फार्म 45 ऐं 47 ते छा ॻाल्हाईंदसि। डोनर लू कूड़ ॻाल्हायो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं साइफ़र न हो त पोइ PTI बानी खे ग़लति सज़ा ॿुधाई वई। जेकॾहिं साइफ़र आहे त पोइ पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश ऐं मुदाख़लत थी रही आहे। हुन चयो त डोनर लू जे बयान ते असद मजीद खे तलब करणु घुरिजे। असद मजीद खां इहो पुछियो वञे त जेकॾहिं साइफ़र न हो त पोइ डिमॉश छो कयो वियो। अली अमीन गंडापुर जुडिशल कॉम्प्लेक्स ते हमले केस में दहशतगर्दी टोड़ अदालत आॾो पेश थियो। अदालत अली अमीन गंडापुर जे 17 अप्रैल ताईं गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।